खिपरो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में बरसात जे वसकारे खां पोइ पाणी बीहण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मच्छरनि खां बचण जे लाइ आबादगारनि मच्छरदानी जी ख़रीदारी करे रहिया आहिनि, जॾहिं त दुकानदारनि मच्छरदानी जा अघ पंहिंजी मर्ज़ी जा फिक्स करे छॾिया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त बरसात जो पाणी बीहण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। इंतज़ामिया अञा ताईं मच्छर मार स्प्रे न करायो आहे, जंहिंजे करे असांजे इलाइक़े में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। हिन जी सिलाई असांखे रियात में रियात सही बिल्कुलु सही हले पई। असांजी हींअर मन मुहारी आहे जेका तंहिं खां पोइ सही हले पे। हाँ बिल्कुल रियात का वठूं पिया। सिलाई असां जहिड़ो करे 50 फुट जे असां 5 रुपया 10 रुपये जे हिसाब खां सेठ असां ॾियण में बिल्कुल रियात का मिले थी। हींअर ई महांगाई हिसाब सां इहो बि रेट उहो ई आहे, सम्झनि सर। हाँ सही हले पियो त सम्झा न, जेतिरो सभु ज़मीनदार माण्हू ॼण माल हूंदा आहे उहे वठंदा, सम्झा न। हा माल जे बचाव लाइ, मच्छरनि खे बचाव लाइ वारी असां वटि माल जी तमामु सुठियूं पियूं आहिनि ऐं होलसेल रेट आहे, ॿाहिरि रिआयत ऐं सिलाई बि ॿाहिरि रिआयत कराए ॾींदा आहे, सम्झनि सर। 10 वाल खां वठी 150 मीटर ताईं माल जी ठहियलु आहे, मतिलबु 10 ढोरनि खां वठी 100 ढोरनि जी बि ठहियलु पई आहे होलसेल रेट। मच्छर माल जेको आहे तो परेशान आहे, इंसान परेशान आहे, माल परेशान आहे, चारो कोन्हे, तंहिंखां पोइ मच्छरदानी कोन्हे, गवर्नमेंट जे तरफ़ां को सपोर्ट कोन पई थिए ॿाहिरि जे माण्हुनि खे। कुझु न कुझु मच्छरदानियूं या मारियूं ई ॾींहं त कुझु माण्हू माल जो बचा थी सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।